हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम चौथी शहबान सन 4 हिजरी में अंगारे के ॾींहुं मदीने मुनव्वरा में पैदा थिया। ॿार अक्सर 9 महीना माउ के पेट में रहे तो पोइ ॼमंदो आहे, पर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन फ़क़त 6 महीना माउ के पेट मुबारक में रहण बैदि पैदा थिया। 6 महीननि जो ॼावल ॿार कॾहिं भी जीअरो न रहंदो आहे, पर इस्लाम की तारीख़ में पहिरियों छठड़ियो ॼावल ॿार हज़रत यहया नबी अलैहिस्सलाम हुयो, जो दुनिया में जीअरो रही पंहिंजी पाक ज़िंदगी गुज़ारे वियो। ऐं ॿिया हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन हुआ। यह हिकिड़ी पैदाइशी करामत है जहाँ हज़रत यहया अलैहिस्सलाम खां पोइ फ़क़त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन के हासिल थी। हज़रत इमाम हुसैन जन पंहिंजे वॾे भाउ हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम खां 7 महीना ऐं 20 ॾींहं नंढा हुआ। हज़रत इमाम हुसैन असांजे प्यारे रसूल हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ॾोहिटा हुआ, यानी हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी हज़रत बीबी फातिमत ज़हरा जा फ़र्ज़ंद हुआ। संदन वालिद हज़रत अलीउल मुर्तज़ा अलैहिस्सलाम जन हुआ। जंहिं वक़्तु हज़रत इमाम हसन जे ॼमण जी ख़बर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पई, तंहिं वक़्तु पाण ख़ुदा ताला जल शानहू जे दरगाह में शुक्रगुज़ारी जो सजदो ॾिनऊं ऐं बर वक़्तु पंहिंजी न्याणी हज़रत बीबी फातिमत ज़हरा जे घर में तशरीफ़ फरमा थिया। बीबी अस्मा बनी अमीस हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन के कपड़े में वेढ़े हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी झोली मुबारक में आणे रखियो। पाण करीम जन अवल इमाम हुसैन जन जे कन में बांग ॾिनी ऐं पोइ हज़रत अली खां पुछियाऊं त ए अली, हिन साहिबज़ादे जो नालो कहिड़ो रखणु घुरी थो? हज़रत अली अलैहिस्सलाम चयो, अव्हां जे हूंदे आऊं नाले रखण में अॻराई कीअं कयां? जो नालो अव्हां खे मुनासिब लॻे सो रखो। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वॾे साहिबज़ादे जो नालो असां शबर या हसन रखियो हुयो, तंहिं करे हिन नंढड़े साहिबज़ादे जो नालो शबीर या हुसैन रखूं था। विलादत खां पोइ 7 ॾींहं हज़रत अली अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद जो अक़ीक़ो कयो। 2 बकर अक़ीक़े में ज़िबह कयाऊं ऐं मासूम जे वारनि जी तोर जेतिरी चांदी ख़ैरात ॾिनऊं।